हैदराबाद में समाजी तंज़ीम पारां बहिराड़ी जी औरतुनि खे ज़राअत बाबति अहम ॼाण फ़राहम करण लाइ ट्रेनिंग वर्कशॉप मुनक़द कयो वियो। समाजी तंज़ीम SPO पारां संदुन ऑफिस में मुनक़द कयल ज़रई आगाही ट्रेनिंग वर्कशॉप में ॻोठ खान मोहम्मद पंवर, ॻोठ ग़ुलाम हुसैन पंवर ऐं ॻोठ महराब सोलंकी समेत ॿियनि ॻोठनि जी हारियाणियुनि शिरकत कई, जॾहिं त शहनाज़ लिगारी ऐं सदफ़ खटियाण समेत ज़रई माहिरनि बहिराड़ी जी औरतुनि खे घटि पाणी में वधीक ज़रई पैदावार करण ऐं उपत हासिल करण सां गॾु फसलनि ऐं आबादियुनि जा तरीक़ा सम्झाया। हर शइ पाणी ते थींदी आहे, पाणी जी कमी थी पइजी वञे त असां भाउरनि भेणनि खां सिखिया आहियूं त हाणे दिलनि में जा खूह आहे खोटे उन मां पाणी असां वापरायो, उन आबादी खे असां तयारु करे था। असां SP मदद कई आहे असां सां, हाणे असां हिन उहिदे ते पुॻा आहियूं। इंशाअल्लाह अल्लाह कंदो इन खां वधीक असां धीरे धीरे कामयाबु थींदासीं। सुठो हिननि कुझु तरबियत ॾिनी आहे, असांखे कुझु बि कोन ईंदो हो। हिते अची असां कुझु सिखिया आहियूं, भाॼियुनि जे लाइ जा बनी ॿारे लाइ कुझु सिखी सुठो विया आहियूं। मतिलबु माना हाणे शौक़ु थियो आहे त असीं पंहिंजे घर में बि अहिड़ा ई तरीक़ा सिखंदासीं, भाॼियुनि लाइ बनी ॿारे लाइ महिनत कंदासीं। हारियाणियुनि जो चवणु आहे त SPO पारां खेनि तमामु काराइती ट्रेनिंग कराई वई आहे, जंहिंसां खेनि तमामु घणो फ़ाइदो थींदो। कैमरामैन सलीम चांडियो सां गॾु फ़हीम बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।